दोस्तों जय झूलेलाल। माता जो दास परमानंद प्यासी हींअर छा जो वांदिकाई जा ॾींहं आहिनि, इन करे पंहिंजे पाण खे विंदराइण लाइ ऐं गॾोगॾु तव्हांजे लाइ बि कुझु विंदर खणी अॼु वरी नई साईं लाइव तव्हांजे अॻियां आयो आहियां। कोरोना जे कहर जे करे घर में वेही वेही अहिड़ा संधिजी विया आहियूं, अहिड़ा संध सुकी विया आहिनि, अहिड़ा हॾनि सुका थी विया आहियूं। पर जया उहा रोज़ रिचार्ज कंदी पई अचे। अॼु आई कम वारी माई जे 1 तारीख़ पघार ॾींदा आहियो, अॼु 4 तारीख़ पोएं महीने जी पघार त ॾियो। त जया चएसि त तोखे एडवांस ॾिनल आहे न, ऐं हींअर कोरोना जे करे असांजे घर में कम जी ज़रूरत कोन्हे, इन करे महिरबानी करे तूं पाण न अचिजांइ। पर हा, जॾहिं तुंहिंजो खप पवंदो तॾहिं तोखे घुराईंदासीं। ऐं ॾिसी छॾ अॼु मुंहिंजो घरु ॾिस कीअं पियो चिमके। हा, तूं वरी अची त मूंखे अहिड़ो ई घरु खपंदई। कम वारी चई दीदी पोइ त अहिड़ो साफ़ सुथरो त पोइ मां कोन करे सघंदसि, उन लाइ तुंहिंजो घोटु ई बराबरि आहे। छो जो मर्दनि जो हथु त मर्दनि जो हथु थींदो आहे, नथो पुॼी सघिजे। था अॼु वरी जेको आहे सो सुबुह जो रोज़ मिड़े 10-20 ग़रीबनि परिवारनि खे कुझु न कुझु खाराए ईंदा आहियूं या ॾेई ईंदा आहियूं। अॼु वियुसि ॾियण त हिकिड़ी माता मुंहिंजी शिकिल ॾे निहारी चई बेटा सदाईं ख़ुशि हूंदे, मां ॾिसां पई पोयनि 10 ॾींहंनि खां तूं रोज़ अची थो, कॾहिं फल फ्रूट, कॾहिं बिस्किटनि जा फुल्का, कॾहिं पूरी भाॼी, कुझु न कुझु ॾेई थो वञी। ॾिसजां दुनिया जे ऊचाइनि ते तूं पहुचंदे। मुंहिंजो बसि मां इहा ई दुआ कजां। अॼु वाकई मूंखे ऊचाई ते ई पहुचणो पियो। छो जो जेॾी महिल जया चयो त जेके छित में जेके जाला लॻल आहिनि, ॾियारा लॻा पिया आहिनि ऐं पंखा, इहे साफ़ तोखे करणा अथई। वाकई मां अॼु ई केॾी ऊचाई ते पहुची वियो आहे त दोस्तो नथो पुॼी सघिजे मायुनि सां। कुल मिलाए करे हिकु दफ़ो त मूंखे यादि पई अचे यार जया जी, राति जो सुम्हिया पिया आहियूं आराम सां, 12 बजे खां निंड अची वई, सुम्हियो पियो हुउसि त अचानक राति जो 2:30 बजे मुंहिंजे रूम मां रड़ियुनि जा आवाज़ आया। 51,000 अदा मुंहिंजी अखि खुली वई। मुंहिंजो केरु पियो रड़ियूं करे, ॾिसां त जया पई रड़ियूं करे। 51,000 मुंहिंजो को जिन्न पियो दसिया। सो जया खे बांह खां झले धूप धाड़े मां सोचियो जया छा तो थी नहीं, छा चाहे 51,000 पिणे मूंखे त ॾाजो कोन ॾिनो, न को मूं वरितो हो। ऐं ओचितो 51,000 करे पाड़े वारनि जी निंड फिटाई थी, मुंहिंजी निंड फिटाई थी। छा चाहे 51,000 पिणे को नंढियूं वॾियूं मोकलाणियूं, ॼाटा व्याटा, जेको आहे सो मुनण जणिया सभिनी जी जेको आहे सो अॼु तोखे 51,000 करे मोकिलिया अथई छा? हाणे सॼे सपने जी सुञ करे छॾी। मुंहिंजो छो छा थियो जया? जी मस जीअं ॼाई निपणी हेॾी थी आहियां। तुंहिंजे घर में बि मूंखे हेतिरा साल थिया आहिनि, पहिरियों दफ़ो मूं सुठे में सुठो, ऊचे में ऊचो, भले में भलो सपनो पे ॾिठो, पर तो जाॻाए हणी मुंहिंजे उन सपननि जे सुहिणे संसार जी सुञ करे छॾी। पर जया इहो तो ॿुधाए कंध भॻी छा पे ॾिठई सपने में? हाँ, भगवान राम त कोन आयो हुई, सीता सूधो, ये चई छॾ न उनखे।
मुझो पर तो ॾिठो छा सो त ॿुधाए ची ॿुधाया मुझे ॿुधाए ची ॿुधाया ये मुझे ॿुधाए जिन फरदो किरे ची मूं सपनो ॾिठो त मां हिकिड़ी मंडीअ में बीठी आहियां मुझे चवंदी तो सदाई सब्जी मंडीअ में हूंदी सब्जी मंडी न अरे ॿियो कहिड़ी बकरा मंडी ची न मुझे बोला अनाज मंडी न वो चंदी केड़ी मंडीअ में हुई है चेदा मां जे मंडीअ में हुस्न मां मंडीअ में पहुतस ॾिसां चैनी पासे तरीके जा घोट पिया विकाबन तरीके जे घोटन जी नीलामी पई थे नीलामी को बराजा छा चीन साद किथे लुंडा घोट किथे डिघा घोट किथे गाढ़ा घोट किथे वाइट घोट किथे पिंक घोट किथे कारा घोट तरीके जा घोट बस पो उन्हनि घोटनि खे ॾिसी मुंहिंजी अची दिल सुरकी सो मूं उन मां हिकिड़ो घोट पसंदि कयो पंहिंजे लाइ ऐं मूं उन जी 51,000 ॿोली पे लॻाई पर तो वञी सुञ करे छॾी अड़ी मुंहिंजो वाह जया दिल ख़ुशि थी वई मुंहिंजो बिना चंदी सपने में बि मूंखे पई ॾिसे मुंहिंजो जया चई थी उते हज़ारनि में घोट हुआ चई हा हुआ न मुंहिंजा भॻवान हुआ मुंहिंजा स्वामी पोइ जया हेतिरनि घोटनि में बि तो मूंखे ॻोल्हे हथ कयो चई हा न मुंहिंजे लाइ त मुंहिंजे सपने जा सौदा करे ई तव्हां आहियो मुंहिंजो पोइ भला मां तोखे उते ॾिसण में आयुसि हुते पुछी त पक कयां न त उहो 51,000 कंहिंजी ॿोली लॻाई जया पोइ भला हेतिरनि घोटनि में बि तो मूंखे ॻोल्हे लधो चई हा अरे मुंहिंजो जया तूं त मुंहिंजे सॼे खानदान खे ख़रीद करे वरितई पर जया मन हेॾनि घोटनि में बि तोखे मां त ॾिसण में आयुसि वाह मुंहिंजी पति वरता स्त्री वाह जया वाह पोइ भला सच ॿुधाए तो मुंहिंजो पसंदि हेॾा तो मूंखे ॾिठो चई हा मूं बि ॾिठो न मुंहिंजो मां कहिड़े पासे हुअसि चई तूं त 5 रुपया वारी ढिगरीअ में पियो आहे हाणे ॿुधायो आंटा सड़िया बचा नथो पुॼी सघिजे अदा नथो पुॼी सघिजे कुल मिलाए करे हाणे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो पालनपुर में नालो हुअसि गोपीराम उन गोपीअ जे पुट जी शादी हुई मुंहिंजी सुठी दोस्ती हुई त कार्ड ॾेई वियो वरी उनजी घरवारी आई मुंहिंजे घर में उहा वरी जया खे धार कार्ड ॾेई वई छो उहा वरी उनजी साहेड़ी ऐं चई वियसि तूं ज़रूरत जा जया तूं कंहिंजे बि पार्टी में कोन ईंदी पर मुंहिंजो ही पुट अथई आख़िरी दीपू इन दीपू जी शादीअ में पक्का अचिजांइ ठीकु आहे उहा वई हाणे शादी जो ॾींहुं आयो रिसेप्शन ते पहुचणो हो रिसेप्शन ते जो पहुतासीं पर जया खे नखरा ही त शादीअ ते वञणो पर कंहिंजी पगड़ियुनि ते वञणो हूंदो आहे न तॾहिं बि जया ब्यूटी पार्लर में पक वेंदी आहे हा उहा मैचिंग में अच्छी साड़ी थोड़ा वार बछा कराईंदी अच्छो सेंटर अरे पगड़ियुनि ते वञणो आहे जया उन में पार्लर थी हा पार्लर त खपे न ठीकु आहे हाणे अॼु त शादीअ में वञणो जया खे चई वियसि मुंहिंजो जया 8 बजे रिसेप्शन जो टाइम आहे इन करे तूं बिल्कुलु तैयार थी वेठी हुजां मां पाण 7:30 बजे अची वेंदुसि 7:45 मूंखे छा मूंखे त वॻो चेंज करे हलणो आहे ठीकु आहे हाणे मां जीअं पहुतुसि 8 बजे जया त ओॾी महिल अञा जेको आहे सो ॿारनि खे वेठे नाश्तो करे अरे जया हलणो चई हलूं था न ॾाढी भॼ पई थी तकड़ ॾाढी थी तकड़ो ॼाओ या 5-6 महीने अरे जया उहा ॻाल्हि कोन्हे अॼु सॼी जेको आहे सो शहर जो हिकु माण्हू ईंदो त उते पाण बि हुजऊं न चई हा हलूं था भई जया जेको संभरी आहे 9:45 त करे छॾियईं घर में हाणे खयुमि जया खे बि ॿिन्ही ॿारनि खे बि वञी पहुतासीं त सही पर तव्हां ॾिठो हूंदो शादियूं तव्हां अटेंड कयूं हूंदियूं रिसेप्शन तव्हां ॾिठा हूंदा हर शादीअ में मेन गेट ते
ॿ टे मुरबी माण्हू बीठा हूंदा आहिनि स्वागत लाइ। सही, अचो अचो सही, वेलकम वेलकम, अचो अचो। पर हाणे ॿी डिज़ाइन आहे। ॿी डिज़ाइन कहिड़ी आहे? जो हर रिसेप्शन ते 8-10 मायूं 4-5 हेॾां 4-5 हेॾां, पोइ जेको माण्हू अचे मथां गुल पियूं छड़कीनि। ॿाहिरि ॾिठमि, अंदरि जो वियासीं त उते ॾिठुमि त घटि में घटि 2500 माण्हू। अरे मुंहिंजो जया, ॾाढी देरि थी वई आहे, ही माल सॼो खपी वेंदो, पंहिंजे हथ में कुझु कोन ईंदो। अचे तूं तकड़ न कर, हल। वियासीं, अदा खयूं प्लेटूं। अॼुकल्ह जीअं रवाज़ आहे, भले कहिड़ो बि करोड़पति हुजे, 40 आइटमूं ठाराईंदो खाइण लाइ, पर वठणियूं आहिनि हथ में प्लेट, बसि फ़क़ीरनि वांगुरु थाली झले, जेको टुकड़ी उतां टुकड़ी उतां टुकड़ी उतां टुकड़ी उतां, 4 भाॼियूं सेब उन में, त पूरियूं बि उन में, त पुलाव उन में, त मिठाण बि उन में, दही बि उन में, दही वड़ा बि उन में, मिड़ी अदा थालियूं भरे ऐं पासीरा बीह करे खाऊं पिया। ऐं हिक हिक शइ जी तारीफ़ पई जया करे। मूंखे मज़ो त आयो पियो, ॾाढो आनंद अची वियो। मुंहिंजो जया केॾा ख़ानदानी माण्हू आहिनि। हा जी हा, उहे त आहिनि न, ॿियो सभु तव्हां जहिड़ा छा सुञा भींगिया। अदा ओचितो नज़र पई ॾिसां त घोट पीउ उहो परियां अचे पियो। मुंहिंजो गोपी भाई खे अॼु मां वाधायूं ॾियांसि। जीअं गोपी भाई अॻियां वधियो, ॾिसां त गोपी भाई जे हथ में हिकिड़ी वटी, उन वटीअ में सिंदूर, तिलक। पोइ जेके बि माण्हू ॾिसण में अचनि उन खे उहो तिलक पियो ॾींदो अचे। मुंहिंजो वाह जया, ही ॾिस केॾा ख़ानदानी माण्हू आहिनि। हा, हिक हिक माण्हूअ जो स्वागत पंहिंजे हथनि सां तिलक ॾेई पियो करे। ॿुधाए, अहिड़ा ॾिठई ख़ानदानी माण्हू? हा, न त मेन गेट ते बसि 2-3 जेके वॾा महिमान हूंदा आहिनि उन्हनि खे बीहारे छॾींदा आहिनि, अचो अचो स्वागत करो, सड़िया वेठा हूंदा आहिनि, अचो अचो। ही त पाण हिक 2500 माण्हू हिक हिक खे तिलक ॾींदो। ॿुधाए, हिनजी बांह कोन निकिरी ईंदी? चई ठीकु आहे। अदा उन खां अञा अचे ई पियो। मुंहिंजी यारी आहिनि कहिड़े तरह जा, हेड़ी ख़ानदानी त मूं किथे ई कोन ॾिठी आहे। मां वियुसि घोट वटि, पुछियो आहे, मुंहिंजे यार दीपू सच ॿुधाए यार, तुंहिंजो पीउ ॾाढो ख़ानदानी आहे? जी हा, उहो त आहे न। मुंहिंजो पर ही ॾिसे हिक हिक माण्हूअ जो स्वागत इहो तिलक ॾेई पियो करे। चई कंदो न, मुंहिंजे तव्हां में रवाज़ ईअं छा? चई न, रवाज़ बवाज़ कोई कोन्हे। ॾिस, मुंहिंजो पप्पा कंहिंखे पियो तिलक ॾे, मुंहिंजो कंहिंखे पियो तिलक ॾे। चई जेको हुतां आइस्क्रीम खाई मोटे पियो न, उनखे झले मुंडीअ खां तिलक पियो ॾे। माना इन जो मतिलबु इहा निशानी आहे भई हिन हिकु दफ़ो आइस्क्रीम खाधी आहे। ॿीहर घुरे त घुटा ॾेई साहु कढिजोसि, पर ॿी आइस्क्रीम न ॾिजोसि। मुंहिंजो पोइ त जया पाण त अञा आइस्क्रीम खाधी कोन्हे, ऐं इन करे हिनजे तिलक खां बचिजां। चई हा हा, तव्हां छुटायो। अदा 2 मिंट थिया त वरी ॾिसां त परियां घोट मां उहा बि लुॾंदी अचे। घोट मां जे हथ में वरी हिकिड़ी प्लेट, उन प्लेट में 100 ग्राम खनि चांवर पिया हुआ। हाणे जिन खे तिलक ॾिनल घोट मां वरी 2 चांवर उन्हनि जे ठोड़ ते भई चिंबड़ाईंदी अचे, ढिड़िंग ढिड़िंग ढिड़िंग। मुंहिंजो जया कुझु बि चओ, घोट मां त ॾाढी सदोरी थई। ऐं तुंहिंजी त साहेड़ी आहे, तूं त सुञाणी? चई हा, मां सुञाणांसि की मूंखां कॾहिं भाॼीअ जा पैसा ई कोन वठंदा आहिनि। हा, ऐं ॿियो त ठहियो जीअं स्वांजड़ो कॾहिं कॾहिं ईंदो आहे त मुंहिंजी साहेड़ी मुंहिंजे घर ॾियारे मोकिलींदी आहे। मुंहिंजो अच्छा? चई हा। मुंहिंजो ॾिस, इहा त ख़ानदानी आहे न? चई हा, हूंदी इहा ख़ानदानी त आहे। वरी मां वियुसि घोट वटि। अरे मुंहिंजो दीपू यार, तुंहिंजी मम्मी त यार बुण बुणियादी ख़ानदानी माई आहे। चई उहो कीअं? मुंहिंजो ॾिस, सभिनी खे 2 चांवर पई चंबड़ाए, जिन खे तुंहिंजे पप्पा तिलक ॾिना आहिनि। चई माठ करे वेठो हुजे। मुंहिंजी मम्मी जिन खे चांवर पई चंबड़ाए न, कंहिंखे पई चंबड़ाए उहो ध्यानु ॾे, सभिनी खे कोन थी चंबड़ाए। मुंहिंजो ॿियो कंहिंखे थी चंबड़ाए? चई जेको मिट माइट आहे उहो त 2 दफ़ा खाईंदो न आइस्क्रीम। मिट माइट आहे ऐं 2 दफ़ा आइस्क्रीम खाई चुको आहे। माना हाणे जेके चांवर चंबड़ियल आहिनि, माना उहो 2 दफ़ा खाई चुको आहे। हाणे घुरे त मार कुट कजोसि, पर वरी आइस्क्रीम न ॾिजोसि, भले पुलिस केस थी। न असां ज़मानत लाइ माण्हू बीहारे वेठा आहियूं। सो इहा अथव सिंधियुनि जी ख़ानदानी।